बारो अस्सलाम वालेकुम। प्यारा बारो कल सबक नओ ऐं मोबाइल आया सवाल जवाब ॾिनासीं पका कया अथव जीअं की आशा मोबाइल फोन जे राब्ते जा कहिड़ा जदीद तरीक़ा आहिनि? मोबाइल फोन जे राब्ते जा जदीद तरीक़ा जहिड़ो व्हाट्सएप मैसेंजर यूट्यूब इंस्टाग्राम ऐं ट्विटर वग़ैरह आहिनि। शाबाश। मोबाइल फोन कंहिं ईजाद कई? मोबाइल फोन मार्टिन कूपर ईजाद कई। टियों नंबर सवाल अवां मोबाइल फोन मां कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा हासिल कंदा? ज़रूरत जे वक़्त ॻाल्हि ॿोल कर पैगाम मोबाइल हिसाब किताब कर अलार्म ठाहिण ऐं तस्वीरूं कढण जे वग़ैरह जे कम अचनि। मोबाइल फोन जे घणे इस्तेमाल जा कहिड़ा नुक़सान आहिनि? इहा ॻाल्हि यादि रखो त घणी देरि ताईं रांदियूं ॾिसण ऐं प्रोग्राम ॾिसण तव्हां जी नज़र लाइ नुक़सानकार आहे। शाबाश।